अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया ख़ालिद कल्याण केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। लाड़काणो ब्यूरो चीफ हाजन कोरेजे जी ही रिपोर्ट। ख़बरुनि जी तफ़सील। लाड़काणे शहर में ज़ुल्म जी इंतहाई। ग़रीब मिसकीन माण्हुनि खे सरकारी अस्पताल में इलाज त बहितर मिलण खां रहियो, पर सरकारी अस्पताल जे माफ़िया पारां लाशुनि ते भी कमीशन मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मूजिब लाड़काणे शहर के वडी सरकारी अस्पताल चाणका मेडिकल अस्पताल में अड़ो इंकशाफ एम्बुलेंस के एक ड्राइवर किया है, जे लाड़काणे के मशहूर सोशल और समाजी वर्कर अहमद अकबर फुल के घुराए दाहियों तो सरकारी अस्पताल में हेडो जुल्म हली रहो है। सर असां प्राइवेट एम्बुलेंस जा ड्राइवर आहियूं जी। अवाम सम्झंदी आहे एम्बुलेंस ड्राइवर ज़ुल्मी आहे, ज़ुल्म करण वारो आहे जी। पर एम्बुलेंस ड्राइवर ज़ुल्म करण वारो न आहे। असां ख़ल्क़ ख़िदमत आहियूं जी। अंदर कैजुअलिटी में इवनिंग जेका शिफ्ट आहे जी, उते फज़ल जो नाले सां शख़्स आहे जेको 1000 रुपयो डेड बॉडी जे असां कमीशन वठंदो आहे। इन जे करे असां पेशेंट खां उहो 1000 मथे वठंदा आहियूं। माना त हिते जेकॾहिं पेशेंट एक्सपायर थी थो वञे, पेशेंट जी डेथ थी वञे, कंहिंजे बचिड़े जी डेथ थी वञे, कंहिंजी भेण मां बाबा जी डेथ थी वञे, त उहो डेड बॉडी जेका है एम्बुलेंस वारे खे तॾहिं थी ॾिनी वञे त बाबा तूं असांखे 1000 रुपयो ॾिने। माना उहो 1000 रुपयो पेशेंट वधीक भरींदो आहे, उहो तव्हां कमीशन ॾींदा आहियो। अलाह खे साम्हूं रखी ॻाल्हि था कयूं, जे नथा कयूं त पोइ 1 खे घुराए असां एक्शन खणूं था त असांखे गिरफ़्तार था करनि, तव्हांखे ॿुधाईंदासीं गवर्नमेंट साईं। इन जे करे चुके माना तव्हां फ़र्क़ु कयो, रते देर ताईं तव्हां 4000 था वठो, 3500 4000, त उन मां तव्हां 1000 रुपयो हटो जे इंतज़ामिया खे ॾियो, जेको तव्हांखे लाश ॾे। ही आवाज़ अमर अकबर जो इंटरनेशनल ते वञे थो। बराए महिरबानी करे इन केस खे बंद करायो। एमएस लाड़काणो मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर, मिनिस्ट्री ऑफ सिंध जी प्राइवेट क्लिनिक आहे पीरशेर रोड चौंकी जे भरिसां। मां उते भी कंप्लेन खणी हुयमि, मां कमीशन ते एहतियात कयुमि। हिते इवनिंग में मूंसां सब डिस्पेंसर विड़िया, मां अकेलो ॼणो हुयुमि। मां हितां एमएस ॾे दां खणी एमएस जो एक्शन खणंदासीं त उहे ई शख़्स एक्टिविटी में कम था करे रहनि। सरकारी मुलाज़िम इवनिंग जो कोई कान्हे। सब ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त लाशनि ते कमीशन जी सर। माना जेकॾहिं लाश खे एम्बुलेंस खे ॾिनो थो वञे त अस्पताल इंतज़ामिया 1000 रुपयो हिक लाश ते कमीशन थी वठे एम्बुलेंस खे। जेकॾहिं इंतज़ामिया लाश ते 1000 रुपयो न वठे त डेड बॉडी ते 1000 तव्हां घटि कंदो, 1500 2000 घटि 1500 2000 घटि कंदो। न वठनि कमीशन असां रद्द करे 15 ते ॾींदासीं। माना प्यारो बि असां फिलफोर कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो आहे। केवन न्यूज़ नेटवर्क लाड़काणो।